अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो ते भलीकार आऊं आहियां अब्दुल कयूम। दोस्तों, दुनिया जी सुपर पावर के शिकस्त आई तालिबान तां। इहा शिकस्त कीअं आई? तालिबान केरु आहिनि, किथां आया? छा तालिबान हुकूमत हलाए सघंदो? तालिबान जी हुकूमत कहिड़ो मुल्क तस्लीम कंदो? इहो सभु ॾिसंदासीं हिन वीडियो में। वीडियो खे लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। कहाणी हिकु सुपर पावर जी, जंहिंजे जदीद हथियारनि, जदीद एयरफोर्स, जदीद साइंस टेक्नोलॉजी, 30 मुल्कनि जी फ़ौज खे हिकु तंज़ीम हथां शिकस्त मिली आहे, जंहिंखे तालिबान सॾियो वञे थो, जंहिंजो मतिलबु आहे शागिर्द। दोस्तों, 1994 जी ॻाल्हि आहे। शागिर्दनि जे हिकु ग्रुप तहरीक इस्लामी तालिबान जो बुनियादु विधो, जंहिंजो सरबराह मुल्ला मोहम्मद उमर हुयो। ही तहरीक अफ़गानिस्तान में एतिरी त मज़बूत थी वई जो हिन जी मदद सां अफ़गानिस्तान में अमारत इस्लामिया अफ़गानिस्तान हुकूमत क़ाइमु थी, जंहिंखे हू इस्लामी ख़िलाफ़त सॾनि था। 2001 ताईं पाकिस्तान, कतर, ईरान, चीन, रूस ऐं सऊदी अरब तालिबान जा ख़ासि इतादी हुया। 2001 खां बाद शयूं मुख़्तलिफ़ थियूं आहिनि, पर यादि रखो तब्दील न थियूं आहिनि। तव्हांखे यादि ॾियारींदा हलूं त अमेरिका अफ़गानिस्तान में 2001 में दाख़िल थियो। 20 साल ही जंग हली। 20 साल खां पोइ अमेरिका पंहिंजूं फ़ौजां वापसि मोटायूं आहिनि। हर कंहिं सम्झो तालिबान हाणे ख़तमु थी विया आहिनि, या कमज़ोर त थी विया हूंदा। जॾहिं अमेरिका अफ़गानिस्तान मां निकितो, कंहिं सोचियो बि न हुयो एतिरो जल्दी तालिबान काबुल फ़तह कंदा। हीउ सभु फ़क़ति हिकु महीने अंदरि थियो आहे, जंहिं ते दुनिया में हैरत ऐं परेशानी आहे। अमेरिका ते लानताणो बि जाम थी रहियो आहे। सवाल इहो पैदा थिए थो त दुनिया जी वॾी ताक़त खे हार कीअं नसीब थी? दोस्तों, जेकॾहिं तालिबान जी ॻाल्हि ॿुधूं था, हू चवनि था जंग त असां विढ़ी कोन आहे, ही त अञा तजुर्बो ऐं ट्रेनिंग हासिल कई आहे, जंहिंजो मतिलबु आहे हू वेस बदिलाए अफ़गानी अवाम में ई रलियल मिलियल हुया। इनडायरेक्टली अफ़गानी फ़ौज में बि भर्ती थी विया हुआ, जंहिं मां हिननि खे अमेरिका तरफ़ां ई जदीद हथियार ऐं ट्रेनिंग बि मिली वई आहे। दोस्तों, अमेरिका निकिरंदे निकिरंदे अफ़गानिस्तान खे अफ़गानी फ़ौज जे आसिरे छॾे वियो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अफ़गानी फ़ौज में वॾी पोस्ट ते आफ़ीसर भर्ती थींदड़ मुख़्तलिफ़ क़बीलनि जा सरदार ई हुजनि था। जेकॾहिं अफ़गानिस्तान खे ॾिसिजे त अफ़गानिस्तान जी अधु आबादी तालिबान जी हिमायत में आहे। हिननि पाण तालिबान खे वेलकम कयो आहे। पोइ ॿुधायो, हू सरदार जेके फ़ौज में भर्ती थियल आहिनि, पंहिंजी अवाम सां कीअं विढ़ंदा? नतीजो इहो निकितो, हिकु गोली बि न हली तालिबान 20 सालनि खां बाद साॻी ताक़त सां काबुल ते हावी थी विया, जंहिंखे अमेरिका जी शिकस्त तसवुरु कयो वञे थो। हिकु ॿियो सुवाल पैदा थिए थो त छा तालिबान हिकु मुल्क हलाए वेंदा? अफ़गानिस्तान खे हलाइणु एतिरो आसान आहे? जवाबु हीउ आहे त बिल्कुलु हलाए वेंदा। हलाए बि चुका आहिनि। हिननि वटि मुल्क हलाइण जो बि तजुर्बो आहे। 2001 खां पहिरियां अफ़गानिस्तान ते तालिबान ई हुक्मरान हुयो। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त तालिबान लाइ ख़ुशख़बरी हीअ आहे त तालिबान जो बुनियादु विझंदड़ मुल्ला मोहम्मद उमर जो फ़र्ज़ंद मुल्ला मोहम्मद याक़ूब अञा ज़िंदा आहे, जेको हिन जंग में तालिबान जी निगरानी करे थो, जंहिंजो मतिलबु आहे तालिबान वटि अॼु बि मज़बूत लीडरशिप आहे, हू कमज़ोर न आहिनि थिया। दोस्तों, दिलचस्प ॻाल्हि हीअ आहे त तालिबान जी फ़तह ते पाकिस्तान में माण्हू ख़ुशि नज़र अचनि था, जॾहिं त इंडिया में मातम मचियलु आहे। यकीनन इंडिया लाइ बैड न्यूज़ आहे त हिननि जी पसंदीदा हुकूमत जो ख़ात्मो थी वियो आहे। पाकिस्तान लाइ रिलीफ आहे त अफ़गानिस्तान मां थींदड़ दहशतगर्दी, जंहिं में रा मुलविस आहे, उहा घटि थींदी या ख़तमु थींदी। इंडिया जे मुक़ाबले में पाकिस्तान जा तालिबान सां वास्ता गहरा आहिनि, जंहिं सबबु चई सघिजे थो त कुझु न कुझु हिते पाकिस्तान जो फ़ाइदो ज़रूरु थींदो। दोस्तों, मुंहिंजी हिकु ॻाल्हि यादि रखो, भले दुनिया तालिबान जी हुकूमत तस्लीम करे या न करे, पाकिस्तान, चाइना, ईरान ऐं रूस तालिबान जी हुकूमत खे ज़रूरु तस्लीम कंदा। वीडियो पसंदि आई त लाइक, कमेंट ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।